मिलियो न असांखे निकम्मी औलाद जो अवॉर्ड। टीनेज उम्र में न असांजे अंदरि जाम कॉन्फिडेंस हूंदो अथव, जाम। मां 15-16 साल जो, मूंखे लॻंदो बसि 3-4 साल, 3-4 सालनि में छोकिरियुनि जा माउ पीउ मुंहिंजे घर ईंदा, मुंहिंजा पेर पकड़े चवंदा की नीला साईं धीअ सां शादी करणे हाणे दोस्तीअ में। असां मेणबत्ती खणी वर्ल्ड टू वर्ल्ड बि कंदासीं न, पोइ बि असांखे तो जहिड़ो छोकिरो न मिलणो आहे हिन दुनिया में। सदी न त अध ई कर भला प्लीज। मां 25 साल जो थियो, मूंखे रियलाइज थियो की हिन दुनिया में माउ पीउ खे सिर्फ़ पुट ई छो खपंदा आहिनि, बिकॉज़ उन्हनि खे कॾहिं बि केॾी महिल बि किथे बि गाड़ियूं ॾेई सघंदा आहिनि। ऐं तव्हां ॾिसंदव न असांजे समाज में हाणे पुटनि जी ख़ासि वैल्यू न रही अथव। तव्हां ॾिसो छोकिरियुनि जी हिन समाज में, सोसाइटी में कॾहिं शादी थींदी आहे? 23 साल, 24 साल, 26 साल। ऐं छोकिरनि जी कॾहिं थींदी आहे? 30, 35, 40, 45। ज़माने जो कहिड़ो दस्तूर आहे इहो, कुदरत जो कहिड़ो कहर आहे इहो। हाणे मीडिया किथे आहे? कम में लॻायब। असांजे शहर जा 50% खां वधीक छोकिरा कुंवारा वेठा आहिनि, सभु 30 सालनि खां पार। माण्हू चवंदा आहिनि छोकिरियुनि जी जेॾी महिल 25-26 साल एज थींदी आहे न, माउ पीउ खे हुनजी टेंशन थी वेंदी आहे, असांखे धीअ जी शादी कराइणी आहे, धीअ जी शादी कराइणी आहे, धीअ जी शादी कराइणी आहे। पुटनि जो हिननि खे टेंशन ई नथो थिए। मां ॿुधायां थो, हिननि खे हाणे सम्झ में अची वियो आहे। हिननि खे ख़बर अथनि जंहिंखे 30 सालनि ताईं कंहिं पसंदि न कयो आहे, हिननि गॾनि खे केरु खणंदो हाणे? केरु खणंदो झूना मॉडल? तव्हां ॿुधायो, तव्हांखे मार्केट में अगरि नयूं गाॾियूं मिलंदियूं, तव्हां खणंदव झूनी गाॾी? 3G 4G 5G अवेलेबल आहिनि, तव्हां उहे खणंदव की न हे खणंदव? कंहिंजियूं ब्रेकूं फेल, इंजन ख़राब। लेकिन अहिड़ी बि ॻाल्हि न आहे असांजा पेरेंट्स महिनत न कंदा आहिनि, महिनत जाम महिनत कंदा आहिनि असांजा पेरेंट्स। हर मैरिज ब्यूरो में वञी फोटू ॾेई ईंदा आहिनि। मैरिज ब्यूरो वारनि वटि 5 खां 10 लख फोटू जमा थी आहिनि, हर लाल लोड़ी ते ॿाड़ींदा आहिनि। मुंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस अथव, मुंहिंजो फोटू चौंक जे हर मैरिज ब्यूरो में पियो अथव। केॾी महिल वॉन्टेड क्रिमिनल वारी फीलिंग ईंदी आहे मूंखे कि ध्यान सां ॾिसो हिन माण्हूअ खे, हे अथव गुनहगार, खानदान जो नालो सत्यानाश हिन ई कयो आहे। ऐं मैरिज ब्यूरो बि अहिड़ा अथव न असांजे हिते हिकु मैरिज ब्यूरो वारा अथव, उन्हनि अॼु ताईं हिकु बि शादी न कराई अथव। हो हिन बहाने सां वेहंदा ई टाइम पास करण लाइ। ऐं तव्हां होॾे वेंदव न, तव्हांखे चवंदव शादी कराइण वारो त हो आहे, असां छा कंदा आहियूं? त जॾहिं शादी कराइण वारो हो ई आहे, पोइ तव्हां हिते वेही कयो छा था? ऐं हे जेके पकोड़ा चायूं घुरायूं अथव, हिन जो बिल हो ई ॾियण वारो आहे की न तव्हां ॾियण वारा आहियो? त हे मैरिज ब्यूरो वारो न मूं वटि आयो, चई यार तूं पंहिंजी वीडियो में असांजो नालो खण न। मां चयोमांसि कहिड़े बेस ते खणां मां तव्हांजो नालो? 6 सालनि खां मुंहिंजी शादी त कराए न सघिया आहियो। कहिड़ा चढ़िया माउ पीउ तव्हांखे फोटू ॾींदा पंहिंजे पुट जो की ॾिसो असां पुट जी शादी न कराइणी आहे, हे फोटू खाली तव्हां पाण वटि रखो 5-6 साल ॾिसण लाइ। त मां जाम डेस्परेट वेठो हुउमि की हुते आख़िर थींदो छा आहे। त हिकु ॾींहुं मां पहुची हुउमि, ऐं मां जेको दृश्य ॾिठो आहे उन्हनि, उहो मां ज़िंदगीअ में कॾहिं न विसरी सघंदुमि। होॾे अंकल आंटियुनि जी पाण में ई सेटिंग लॻी पई। अंकल चए थो, हाँ तव्हांजी धीअ मंगली आहे, असांजो पुटु त जंगली आहे। पोइ तव्हां किथे रहो? सिरू चौंक ते, असां शिवाजी चौंक ते। अरे असांजो बिट्टू आहे न, हुनजो दुकानु आहे न प्रेस जो। अरे ॾियो तव्हांजो नंबर ॾियो, ग्रुप में ऐड था कयूं तव्हांखे। हेॾे पुटनि सालनि खां नाश्तो न खाधो आहे, ऐं पीउ ॾाॾनि जो ॿियों टियों दफ़ो डिनर चालू आहे। ॾिसो असांखे ख़बर आहे असांजी शादी थियण वारी न आहे, लेकिन असांजे चङनि माइटनि जूं न असांजे मथां नज़रूं पयूं आहिनि। हुननि खे लॻेनि थो हे ग़रीब हिन साल में ई शादी कंदा।
असां भिखारियुनि लाइ त आयो आहे इहो साल। कोरोना में सरकार चयो आहे कि तव्हां शादीअ में सिर्फ़ 50 माण्हुनि खे घुराए सघंदा आहियो, कहिड़ा बि तव्हां घुरायो सिर्फ़ 50 माण्हू घुराए सघंदा आहियो। त इहा सज़ा असां लाइ न आहे, इहा सज़ा असां उन्हनि माइटनि लाइ आहे जंहिं असांखे पंहिंजे शहर में घुरायो हुयो। छा आहे असां त घुराइण वारा न आहियूं, त हुननि खे इहो हाणे टेंशन थी वियो आहे कि असांखे न घुराइनि त। हूअं साल में हिकु दफ़ो फोन ईंदो, हाणे हर 15 ॾींहं में फोन थो अचे। ऐं फोन बि ईअं नॉर्मल हालचाल नथा पुछनि, सरकास्टिक टोन में। विसरी वियव? असां बि न, हाणे त न विसरिया आहियूं, पर शादीअ ॾींहं ते ज़रूरु विसरी वेंदासीं। असांजी शादी थी बि त असां 4 लाइनूं सोचे रखियूं आहिनि। असांखे जाम अफ़सोस थो थिए असां तव्हांखे घुराए नथा सघूं। दिल में जाम गम, अखियुनि में आंसू बि था अचनि, लेकिन सरकार जे अॻियां कुझु करे नथा सघूं। हो बि ईअं ई चवंदा हले हले काई ॻाल्हि न आहे। छा आहे सच त चई नथा सघनि न कि यादि कयो असांजे बेबूअ जी शादीअ में आया आहियो, प्लेटूं भरे भरे करे पनीर खाधा आहियो, ॼमूं जी जॻह बि न हुयो, पोइ बि घुसायो न। हाणे पंहिंजी औलाद जी शादीअ में सरकार थी यादि अचेव? सरकार त असांजे ते दाणो बि बंदि करायो हुई, पोइ बि खीसे में बोतलूं विझी विझी खणी आया आहियो न। सरकार जा नियम। सरकार जे हिसाब सां असांखे कहिड़ा बि अहिड़ा 50 माण्हू घुराइणा आहिनि जेके असांजा ख़ासि हुजनि, असांजा जिगड़ी। असां सोचियो असांजा ख़ासि आहिनि केरु? उहे ई पाड़े वारा बिट्टू, बबलू, गग्गू, इहे ई ईंदा। खीसे में 100 रुपए खां मथे त विझी न ईंदा। ऐं उते अची ॻोल्हींदा आहिनि, लिफ़ाफ़ो खणी आए, लिफ़ाफ़ो खणी आए, लिफ़ाफ़ो खणी आए। अॻे त दुल्हे पीउ खां लिफ़ाफ़ो वरितो अथऊं। त हाणे असां सोचियो असां कहिड़ा डिसेंट माण्हू घुराईंदासीं, सिर्फ़ु जेके थोड़ा घणा पैसे वारा आहिनि, जंहिंखे गिल्ट फील थिए कि घटि में घटि 2000 त ॾियूं हिननि खे। त 50 माण्हू अहिड़ा 2000 ॾींदा, असांजो ₹1,00,000 क्लियर। हेलो नमस्कार, जय झूलेलाल, छा हाल आहे सभिनी जो? आई होप तव्हां सभिनी खे मज़ो आयो हूंदो। मज़े सां यादि आयो तव्हां सभिनी खे हिकु मज़े जी ॻाल्हि ॿुधाइणी आहे कि तव्हां सभिनी जो मज़ो हाणे थियण वारो आहे दुगनो, छाकाणि त असांजा जेके फैमिली वीडियोज़ आहिनि, जेके मुंहिंजा कैरेक्टर वीडियोज़ आहिनि, उहे हाणे अचण वारा आहिनि हिंदी में बि। हाँ, हिंदी वीडियोज़ में तव्हांखे अञा टॉपिक्स ॾिसण मिलंदा, अञा कुझु नवां कैरेक्टर्स बि ॾिसण मिलंदा। त असांजे मथां केतिरियूं अञा परेशानियूं अचनि थियूं, केतिरी ज़िंदगी असांजे मथां ज़ुल्म कया आहिनि, इहो सभु तव्हांखे ॾिसण मिलंदा हिंदी वीडियोज़ में। त नओं चैनल ठही वियो आहे, हिंदी चैनल ठही वियो आहे, डिस्क्रिप्शन में लिंक ॾिनल अथव, फटाफट वञो, सब्सक्राइब कयो, नोटिफिकेशन बेल आइकन ऑन करे छॾियो। फर्स्ट वीडियो अचण वारो आहे 20 डिसेंबर, वेलकम होम, त मिस न कजो। बाक़ी मां अपडेट त तव्हांखे कंदो रहंदोमांव। तेसि ताईं तव्हां मज़ो कयो, बाक़ी असां मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसि ताईं बाय बाय।